हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणी लाडली धी हजरत बीबी फातिमा के जरा कब्र में पैदा है तो कह चवण दर कब्र के जो कब्र ख्याल कजा रसूलुल्लाह जी प्यारी लाडली धी थई हजरत अली जी रानी थई कब्र जो आवाज आयो ऐं हसब नसब के सुञाणा ही कान दी केरा इनके नथी सुञाणा ते मां अकेला ही जो घर आया अन बैतुल गुरबत मां ओपरो घर आया अन बैतुल तुराब मां मिट्टी जो घर आया अन बैतुल दूध ते मां कीड़न मकोड़न जो घर आया तन्हाई है त सफर जो साथी दुनिया मां खणी अच सुकून दुनिया मां खणी अच जेकॾहिं फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल कबर रौज़तुम मिन रियाज़िल जन्नत औ हुफ़रतुम मिन हुफ़रिन नार कबर या त जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग आहे या जहन्नम जे खॾनि मां हिकिड़ी खॾ आहे जेकॾहिं अमल चङा अथसि क़ुर पाक जी तिलावत कसरत सां करे थो त पोइ क़ुर पाक हिकिड़ी सुहिणी शक्ल में अची बीह रहंदो मलाइक पुछंदो हिसाब किताब जे परे जो हिसाब किताब छा जो मुंहिंजो माण्हू आहे सॼो ॾींहुं मुंहिंजी तिलावत कंदो सॼो ॾींहुं मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो मूंखे पढ़ंदो पढ़ंदड़नि जी ख़िदमत कंदो मुंहिंजे हिफ़ाज़त ऐं ख़िदमत में क़ुर न आहिनि वठी ॾिनई क़ुर जी जुल्द न आहे सही करायो क़ुर लाइ फरयूं न आहिनि इहे वरी सॼो ॾींहुं हिन फिक्र में परे ते न खाए हिनजो मां साथी आहियां फ़रिश्ता वञी चवंदा क़ुर त छॾे ई नथो हिन अमरा वटि पुछूं था हिसाब किताब सिबा जेको क़ुर दुनिया में यारी रखी आयो हाणे हिन यार जी अहिड़ी सिफारिश ऐं जवाब ई कोन थो ॾेई सघां क़ुर अहिड़ो सिफारिशी आहे जंहिंजी मदीने वारे मीर फरमाए अल्लाह बि सिफारिश रद्द न कंदो हिकिड़ो क़ुर ॿियो रोज़ो इहे ॿ शयूं इहे अहिड़ा सिफारिश आहिनि जंहिंखे अल्लाह बि रद्द न कंदो क़ुर जो भॼी परे जो हिसाब किताब छा जो मुंहिंजो दोस्त आहे हुनखे चवंदो घबरा न दुनिया में तो मूंसां मोहबत कई अॼु तूं कंहिं शइ जी परवाह न कर